अदा हाणे ॻाल्हि इहा आहे त ही चोर आहे, सो मुंहिंजी दिलि पहिरियां चए पई त हिनखे रसो ॻिचीअ में विझी कुते वांगुरु पाए सां ॿधी छॾियांसि, पर हाणे तव्हां ई ॿुधायो त मां हिनखे कहिड़ी सज़ा ॾियां। चोर न आहियां मुंहिंजी, या तूं ग़लति ॻाल्हि थो करीं, मां तुंहिंजो चोर न आहियां। मुंहिंजूं तमामु भलियूं ॿ ॿकरियूं काहे वञी खपायूं अथई, अञा चवई थो त मां चोर न आहियां। चोर न आहियां, मां हुज कई आहे, हुज। अरे जेकॾहिं हुज करी आहे त मूंखां सिधो सओं घुरी आहे न। सिधो घुरां तूं कॾहिं बि कोन आहे, तूं काहे हिकु भेरो छेलो घुरियो जो चई पियो त उतारो खाए वञ वरी वापसि ॾेई वञा, पोइ ॿकरियूं तूं मूंखे किथे ॾींहुं हा छा ॿुधी तो ही मुझेरी के सुञातो आहे मता चई। बस हाणे बस ॿुधाए ॿुधाए त पैसा किथे आहिनि? पैसा पारे में आहिनि। भला एतिरो ॿुधाए, पारो किथे आहे? पारो मिटी में आहे। हाणे भला पारो जंहिं मिटीअ में लिकायो अथई, एतिरो ॿुधाए त उहा मिटी किथे आहे? उहा मिटी कोन ॿुधायूं साईं, छा ॿुधी? माई कज़ी, मां चवां थो तूं हिनखे चओ त पैसनि जो ॾस ॾे, न त यको हिते कुते वांगुरु ॿधो पियो हूंदुई। खणी ॾे पराया पैसा, न त सॼी उमिरि इन ठुल सां ॿधो पियो हूंदे। ॿधो बि पंहिंजे घर में अथई, मानी बि पाण खाराईंदो, तोखे कहिड़ो नुक़सानु आहे? तूं परेशान न थी आहे, ॿ टिनि ॾींहंनि जी मानी मुंहिंजी मां निकिरी पवंदी। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे सुभाणे मां बि कमु कयां मुंहिंजेरीअ सां खड़पील वारो। ओ तूं जेकॾहिं इहो तूं कमु कयो त असां सभु गॾिजी मुंहिंजे सां इहो ई कमु कंदासीं। इन करे खड़पील खे सख्त सज़ा मिले जी, ॿीहर इहो कमु न करे। माई बेबल तूं जो मां कहिड़ियूं ॿकरियूं काहे वियो जो चिटी थी पई। न न ही किथे मुड़ंदो, इहो ॾिसजो वेठा नंबरवार सभिनीनि जूं ॿकरियूं काहे वेंदो। हाणे तव्हां माठ कयो, बाक़ी मां हिन सां अहिड़ो कमु कंदुसि जो ही मुंहिंजी ॿकरियुनि जा त पैसा भरे ॾींदो, हाणे कंहिंजी बि ॿकरीअ खे हथ न लाहींदो। इहो कमु करण खां पहिरियां 100 बार सोचींदो। हाणे तव्हां हितो लोड लाहियो ऐं इहो हिते ॿधो पियो हूंदो। हाणे तव्हांजो कमु इहो आहे त तव्हां सुबुह शाम ईंदे वेंदे बाबा हिनखे भींडायूं हलिया वञिजो। जेकॾहिं कंहिं बि मूंखे सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।